जय झूलेलाल। सिंधी फिल्म फेस्टिवल दोस्तों अहमदाबाद शहर में पहिरियों भेरो लगी रहियो आहे सिंधी फिल्मुनि जो शाही मेलो। फर्स्ट सिंधी फिल्म फेस्टिवल इन अहमदाबाद। हिन फिल्म फेस्टिवल में नरेश उधाणीअ जी डायरेक्शन में ठहियल 6 सुपरहिट सिंधी फिल्मूं ॾेखारियूं वेंदियूं, जंहिंमें पहिरीं फिल्म आहे उधाणी प्रोडक्शन जी पेशकश फिल्म कर्ज़, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि नरेश उधाणी। ॿी फिल्म आहे एंजल बैनर तहत तैयार थियल फिल्म प्यार जा रंग, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि कोडू रावलाणी। टी फिल्म आहे कलाकार प्रोडक्शन जी पेशकश नाज़ुक रिश्तो, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि सदा हयात श्री चंदुर सावनानी। चौथी फिल्म आहे क्रिएटिव सर्कल जे बैनर तहत तैयार थियल फिल्म वरदान, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि राजेश सी लालचंदानी। पंजी फिल्म आहे उधाणी फिल्म्स ऐं मोहन सोनी फिल्म्स जे गॾियल बैनर तहत तैयार थियल फिल्म वरदान 2, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि श्रीमती दिव्या नरेश उधाणी ऐं को प्रोड्यूसर आहिनि मोहन सोनी। ऐं छहीं फिल्म उधाणी फिल्म्स ऐं संत कंवरराम फिल्म्स जे गॾियल बैनर तहत तैयार थियल फिल्म वरदान 3, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि श्रीमती दिव्या नरेश उधाणी ऐं को प्रोड्यूसर आहिनि विजय शहाणी। ही फिल्म फेस्टिवल LHD सिनेमा चांदखेड़ा में तारीख़ 8 मई खां 14 मई ताईं हलंदो। ही सभु फिल्मूं पूरी तरह सां सामाजिक, पारिवारिक ऐं हिकु वॾो मैसेज ॾींदड़ आहिनि, जंहिंमें सिंधी ॿोली, सिंधी संस्कृति ऐं संस्कार, सिंधी सभ्यता जे इर्द गिर्द इंसानी रिश्तनि खे बख़ूबी दर्शायो वियो आहे। दोस्तों सिंधी समाज ऐं अहमदाबाद शहर जे वासियुनि लाइ ही वॾे में वॾी ख़ुशख़बरी आहे जो पहिरियों भेरो अहमदाबाद में लॻी रहियो आहे सिंधी फिल्मुनि जो फेस्टिवल। ऐं ख़ासि तौर मां तव्हांखे ध्यानु छिकायां त ही फिल्मूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे सिनेमा हॉल में ॾिसणु मिलंदियूं, जेके न यूट्यूब ते आहिनि न तव्हां ॿिए किथे ॾिसी सघंदा। त अॼु ई पंहिंजे टाइम खे बुक करे छॾियो। मई महीनो ऐं तारीख़ 8 खां 14 ताईं ॾिसंदासीं असां सिंधी फिल्मूं ऐं गॾिजी मल्हाईंदासीं सिंधियत जो मेलो। त अचो असां हे सभु सिंधी फिल्मूं ॾिसूं पंहिंजे परिवार सां गॾु। जय जय झूलेलाल।